पाकिस्तान ऐं कतर जे लाॻापनि में इक़्तिसादी ऐं दिफ़ाई सहकार जो नओं दौर शुरू। SIFC जी मदद सां इहा अॻभराई थी, जंहिंजो मक़सदु ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे मज़बूत बणाइण ऐं सीड़पकारी तोड़े टेक्नोलॉजी जे मटासटा खे हथी वठाइण आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी दोहा जे दौरे दौरान कतर जे नाइब वज़ीर आज़म ऐं दिफ़ाई वज़ीर सां मुलाक़ात में दिफ़ाई शोबे, ज़राअत ऐं सीड़पकारी में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ थियो हो। कराची खे पाणी सप्लाई कंदड़ 72 इंच वारी पाइप लाइन धमाके सां फाटी पई। ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि लाइन फाटी पई। लाइन फाटण सबबि हज़ारें गैलन पाणी ज़ाया थी वियो। भैंस कॉलोनी, कायदाबाद, मलीर समेत ॿियनि इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। इंतज़ामिया मूजिबि लाइन जो मुरमती कमु 48 कलाकनि में मुकमल कयो वेंदो। आज़ाद कश्मीर जी वज़ीर आज़म ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जी बेएतमादी वारी रिथ जे मामले ते रायशुमारी लाइ सुभाणे आज़ाद कश्मीर असेंबली जो इजलास तलब कयो वियो। पीपल्स पार्टी पारां फैसल राठौड़ जी वज़ारत उज़्मा जे लाइ 35 खां वधीक वोटनि जी हिमायत जी दावा। तहरीक इंसाफ़ इन हाउस तब्दीली जे बाइकॉट जो ऐलान करे चुकी। वज़ीर आज़म अनवारुल हक़ बेएतमादी रिथ खे मुंहुं ॾियण लाइ ऐं जवाब ॾियण लाइ तयारु आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार। पेट्रोल जी क़ीमत में का तब्दीली न कई वई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 6 रुपया इज़ाफ़ो कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि 6 रुपया इज़ाफ़े सां हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 284 रुपया 44 पैसा थी वई। पेट्रोल जी मौजूदा क़ीमत 265 रुपया 45 पैसा फ़ी लीटर बरक़रार। बर्दाश्त इंसानियत जी सभ खां वॾी ताक़त आहे। अमन, बर्दाश्त ऐं रवदारी सिंध धरती जी सुञाणप आहे। मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि जो क़दुरु करण ऐं हक़ीक़ी हम आहंगी आहे। मुख़्तलिफ़ नज़रियनि ऐं सक़ाफ़तुनि जो मिलाप ई पाकिस्तान जी ख़ूबसूरती आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी यौम बर्दाश्त ते पैगाम। संदसि चवणु आहे त नफ़रत ऐं अदम बर्दाश्त सां मुआशरा कमज़ोर थी विया आहिनि। इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त करणु पुरअमन समाज जो बुनियादु आहे। ॿियनि जे ख़्यालुनि जो एहतराम ऐं तर्ज़ ज़िंदगी जो एहतराम ई तरक़ी जो रस्तो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां उर्दुन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी बि शिरकत। पाकिस्तान ऐं उर्दुन विच में स्ट्रेटेजिक ऐं इक़्तिसादी लाॻापा वधाइण ते इतफ़ाक़। दिफ़ा, वापार, सीड़पकारी ऐं सिहत जे शोबनि में सहकार वधाइण जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट। इलाक़ाई सलामती ऐं अमन लाइ खयल क़दमनि ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पारां उर्दुन जे बादशाह खे अफ़गानिस्तान ऐं भारत बाबति मामलनि ते एतमाद में वरितो वियो। शाह अब्दुल्ला तरफ़ां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण। पाकिस्तान ऐं उर्दुन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जी मुफ़ाहमती यादाश्तुनि ते सयूं। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं उर्दुन जे बादशाह जी शिरकत। ॿिन्ही मुल्कनि विच में मीडिया, सक़ाफ़त, तालीम जे शोबनि में मुफ़ाहमती यादाश्तुनि जी मटासटा। कराची जे इलाइक़े लियारी में सिंध रेंजर्स ऐं पुलिस जे ॻुझे इतला ते कार्रवाई। इंतिहाई घुर्बल लियारी गैंग वॉर जो कमांडर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मौजूदु गिरफ़्तार जवाबदार शौकत अली उर्फ़ आगा शौकत खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बरामद कयो वियो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ सिंध हुकूमत इनामी रक़म मुक़ररु कई हुई। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में वनडे सीरीज़ जी टीं ऐं आख़िरी मैच अॼु रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी। टिनि मैचिस जी सीरीज़ में पाकिस्तानी टीम 2-0 तां सोभ माणे चुकी आहे।